अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठू अरबा भाला। मौजू कहाणीअ जो नालो डपु ऐं नुञ। डपु जानी माली घाटो नुक़सान थियणु, शराब भउ ख़ौफ़। नुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ भलाई उम्मीद जुञ सिराब। पान नंबर 109। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन जो ज़मानो आयो उन ते इंजील नाज़िल थियो ऐं शरीयत व तरीक़त हज़रत मूसा जे तरक़ अमल जो अज़म कयो ऐं तमामु पैगम्बरनि जे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने या उन खां पोइ थिया उन ई किताब व शरीयत ऐं तरीक़े जे ताबे हुया। एसी ताईं जो असांजो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़मानो आयो। इएं 5 उलुल अज़म ऐं बहितरीन अंबिया रसूल, इहे 5 उलुल अज़म ऐं बहितरीन अंबिया रसूल आहिनि ऐं शरीयत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत ताईं मनसूख़ कोन थींदी, क़यामत ताईं मनसूख़ कोन थींदी ऐं न को ॿियो पैगम्बर हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बैद या पोइ थींदो या ईंदो थींदो। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हलाल कयल ता क़यामत हलाल ऐं हराम कयल ता क़यामत हराम आहे। मनक़ूल आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम हज़रत हवा जिन माउ जे रहम में पैदा कोन थिया। गोस्पल रिड हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी माउ जे रहम में पैदा कोन थी। उहे 2 कांग जिन काबिल जे मामले ते उहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जी असा हज़रत मूसा अलैहिस्सलाम उठ हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी चमड़ो जेको हज़रत ईसा अलैहिस्सलाम ठाहियो ज़िंदह कयो हुयो बख़ुदा हुकुम बख़ुदा जेको उॾामी वियो। एक पैगम्बर जिन जा 2 नाला हुया हज़रत यूशुफ बिन नून जंहिंखे ज़ू किफ़िल बि चवंदा हुया, हज़रत याकूब अलैहिस्सलाम जिन खे बनी इसराइल बि चवंदा हुया, हज़रत डट आहे उनखे हज़रत इलियास बि चवंदा हुया, हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन ज़ुल्नून बि चवंदा हुया, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन खे मसीह बि चवंदा हुया, हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि चवंदा हुया। हज़रत ईसा अलैहिस्सलाम हज़रत मरियम जिन रसूल जी बिशारत ॾिनी जेको उन खां पोइ ईंदो जंहिंजो नालो हज़रत अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदो। हज़रत मूसा हज़रत ईसा जिन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में ख़ुशख़बरी ॾिनी, बैज़ पैगम्बरनि जी बिशारत ॾिनी। मनक़ूल आहे त हज़रत हवा हज़रत आदम अलैहिस्सलाम जिन जी नंढी पसली पैदा थी जॾहिं इहो आलम ख़वाब में हुयो ऐं उन पसलीअ जी जाइ ते गोश्त पैदा कयो। मनक़ूल आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम जिन जे पाणी ऐं मिटीअ मां पैदा कयो। उन सबब जे करे हिमटे फर्ज़ंदाने आदम अलैहिस्सलाम तैमीर व तहसील पाणी ऐं मिटीअ में मसरूफ़ आहिनि। मनक़ूल आहे त हज़रत हवा जिन खे हज़रत आदम मां पैदा कयो उन सबब जे करे औरतुनि जी हिमत मर्दनि खां पस्त आहे, लिहाज़ा घर में उन जी हिफ़ाज़त करियो। अल्लाह ताला कॾहिं शैतान खे इहा कुवत ॾिनी जेका उन तलब कई, अल्लाह ताला उनखे अता कई। हज़रत आदम अलैहिस्सलाम चयो परवरदिगार तो शैतान खे मुंहिंजे फ़र्ज़नि ते मुसलत कयो, उन जो जहिड़ो रत जे लाइ रगुनि में जारी कयो, बख़्शियो उन जो कुझु बि बख़्शियो। हाणे मूंखे ऐं मुंहिंजे फ़र्ज़ंदनि खे छा थो अता करीं?
अल्लाह फरमायो तोखे ऐं तुंहिंजे फर्ज़ंदनि जे लाइ ही मुक़ररु कयो त उन जे हिकु गुनाह खे हिकु ऐं उन जे हिकु नेकीअ खे 10 जे बराबरि ॻणी कंदासीं। हज़रत आदम अलैहिस्सलाम चयो परवरदिगार अञा बि ज़्यादा कर। फरमायो उन जी तौबह क़बूल कंदुसि एसी ताईं जो जान जे अंदरि हलक ताईं पहुचे। हज़रत आदम चयो बारी ताला बारे इलाही ऐं ज़्यादा कर, अञा ज़्यादा कर, फरमा ज़्यादा फरमाए।